मटियारी जे सियासी समाजी अॻवान हाजी शहज़ाद मेमण पारां सरवरी जमायत जे रूहानी पेशवा इन 216 तां पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार मखदूम जमील जमा जे मान में मटियारी में शानदार जलसो मुनक़द करायो। इन मौके ते मोहतरमा शगुफ्ता जुमानी, पीर सैयद अमीर अली शाह हाशमी, सैयद मुमताज़ अली शाह, सैयद जानी शाह हुसैनी, पीपी मिनारिटी विंग ज़िले सदर चंद्रलाल बागड़ी ऐं कामरेड हाशिम समूह जलसे में हज़ारे माण्हुनि शिरकत करे हाजी शहज़ाद मेमण सां मोहब्बत ऐं बदीअ जो इज़हार कयो। जलसे में हाजी शहज़ाद मेमण पारां मखदूम जमील जमा खे सोनो ताज पारायो वियो। इन मौके ते मखदूम जमील जमा ऐं पीपी अॻवाननि चयो त मटियारी ज़िलो पीपी जो क़िलो आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते मटियारी जे अवाम तीर ते टपो हणी मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं रद्द कराईंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।